अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊँ यहाँ पिरिया गुल सबका पेर एक नज़र हेडलाइंस थे। केपी की पंजाब कप सिंध जा मुख्तलिफ इलाइक़ा बि कोहीड़े जी लपेट में। मोटरवेज़ ऐं हाईवेज़ ते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर। M5 मोटरवे मुल्तान खां रोड़ी ताईं कोहीड़े सबब बंद। लाहौर खां सियालकोट ऐं कोट मोहन ऐं फैज़पुर ताईं ट्रैफ़िक मुअतल। शहरनि खे मोटरवेज़ ऐं हाईवेज़ ते गैर ज़रूरी तौर सफ़र न करण जी हिदायत। कोयटा ऐं बरपासे वारे इलाइक़नि में हल्की बरसात ऐं बर्फ़बारी। घटि में घटि गर्मी पद 5 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। किलात में 2 ऐं ज़ोप में 3 सेंटीग्रेड रिकॉर्ड। थधि में इज़ाफ़े सबब माण्हू घरनि ताईं महदूद। स्टेट बैंक जी मॉनेटरी पॉलिसी कमेटी जो इजलास अॼु थींदो। इजलास में व्याज जी शरत तइ कई वेंदी। 11% शर बरक़रार रखण जो इम्कान। कमेटी पारां चइनि इजलासनि में व्याज जी शर 11% बरक़रार रखी वई आहे।